मां आदमशुमारी में मुंहिंजी ड्यूटी आहे। पहिरीं तारीख़ खां वठी अॼु 15 ॾींहं थी विया आहिनि। न को मास्तर मानी थो खाए पाण, न को मूंखे खाइण थो ॾिए। मूंखे इहो वॾा दाबा थो ॾिए त मां सुपरवाइज़र लाखो आहे एसी खे चई मां ड्यूटी डिसमिस कराईंदोसीं। मूंखे छॾे वे बाबा, तूं नथो खाई, मूंखे त छॾ, मां मानी खावां। असां पंहिंजे घर जा ख़र्च कयो, तेल साड़ियो वञूं। मां 15,000 जूं ट्रिपूं, मूंखे न मानी थी लहे न पाणी थो लहे अंदरि। अॼु 15 ॾींहं मां बुख ते हुन सां गॾु कया पियो। मूंखे ब्लैकमेल करे वेठो आहे, चए थो भला बाला ऑफिसरनि खे चई मां तोखे डिसमिस कराईंदुसि। हींअर मां हॉस्पिटल में आहियां, थेलियूं पियो चढ़ायां। मूंसां एॾी नाहक आहे, मुंहिंजे हींअर मां कमज़ोर थी वियो आहियां। मूंखां न को हली थो सघां, न को मुंहिंजा के उज़बा चवनि था कनि हीउ ज़ुल्म आहे। इन खां पोइ तगारी वञी खणूं, मज़ूरी कयूं अहिड़ी नौकिरी खां जेको मूंखे मौत मार धमकियूं थो ॾिए। हितां वेंदे मां गैर हाज़िर कराईंदोसीं, डिसमिस कराईंदोसीं, नौकिरी मां कढाईंदोसीं। मां पंहिंजे बाला ऑफिसरनि वॾे मुंशी खे इतलाह ॾिनो आहे। मां हींअर न को खाई थो सघां, न को पी थो सघां। मुंहिंजी हालति नाज़ुक थी वई आहे। अलाह जे सदके, ख़ुदा जे सदके वॾा ऑफिसर मुंहिंजो तदारक कयो वञे जो अहिड़े मास्तर खे किथे ॿिए पासे ड्यूटी में हयो वञे या हिन खे कढियो वञे जेको पाण मानी नथो खाए। असांखे फ़ोनूं थो करे, असां 8:30 बजे पहुचो वञूं हिन वटि। हाणे 8:30 बजे असांजे ॿार मानी था पचरायूं त असांखे हेॾां देरि थी थो वञे, ड्यूटी ते नथा पहुचूं त मौत मार धमकियूं पियो ॾिए। हाणे असां ग़रीब वञूं काॾे, या नौकिरियूं छॾे या बाला ऑफिसरनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त बाबा इन मास्तर खे इनखे कढनि था या इन जो को बंदोबस्तु कनि। मां ज़ेरे इलाज आहियां, मूं ते थेलियूं, मां रोज़ु 1500 ख़र्चु कंदो आहियां। 15 ॾींहं मूंखे थी विया आहिनि। मां 15-16 हज़ार घर जा ख़र्च करे वियो आहियां।